वालेकुम शागिर्द साथियों, मां आहियां डॉक्टर अयाज़ किरियो। हिकु दफ़ो वरी तव्हां सां मुख़ातिबु आहियां। शागिर्द साथियों, अॼु आउं तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदुसि त सिंध यूनिवर्सिटी पारां जेका पहिरीं सिलेक्शन लिस्ट बैचलर डिग्री प्रोग्राम्स जी अनाउंस कई वई आहे, उन मुतलिक़ तव्हां कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु रखो त जीअं वक़्तसर तव्हां पंहिंजो फॉर्म ऐं फीस ऐं ॿिया रिलेवेंट डॉक्यूमेंट्स जेके आहिनि उहे जमा कराए सघो। शागिर्द साथियों, सभ खां पहिरीं त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां जेको फॉर्म ऑनलाइन भरियो आहे उहो तव्हांखे प्रिंट करे उन सां गॾोगॾु हेठियां डॉक्यूमेंट्स जेके आहिनि उहे सबमिट करणा पवंदा। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कन्वेंशन सेंटर में असांजी टीम वेहंदी जेका तव्हां खां फॉर्म ऐं डॉक्यूमेंट्स रिसीव कंदी। सभ खां पहिरीं त तव्हां मेक श्योर कयो त जेको तव्हां चालान पियारियो प्रोसेसिंग फ़ी जो ऐं जेका तव्हांजी सिलेक्शन हूंदी उन जी फ़ी जो, उहो जेकॾहिं तव्हां ऑनलाइन पे कयो आहे त उनजी जेका रिसीट तव्हांखे मिली हूंदी उनजी प्रिंट कापी, या वरी जेकॾहिं तव्हां बैंक में चालान पियारियो आहे त उहो स्टैम्प थियल तव्हांखे चालान जी हिकिड़ी असांजी जेका एडमिशन वारी कापी आहे उहा वापसि ॾियणी पवंदी फॉर्म सां गॾु। उन खां पोइ शागिर्द साथियों, तव्हांखे मार्क्स सर्टिफिकेट्स फ़ोटो कापी ॾियणा हूंदा मैट्रिकुलेशन जा, ऐं पास सर्टिफिकेट इंटरमीडिएट जो फ़ोटो कापी ॾियणो पवंदो फॉर्म सां गॾु। ही फ़ोटो कापीज़ बहितर थींदो त तव्हां अटेस्ट कराए जमा करायो। हिते वाज़े कंदो हलां त शागिर्द साथियों, जेका इंटरमीडिएट जी मार्क्स सर्टिफिकेट आहे उहा असां ओरिजिनल वठंदा आहियूं ऐं उहा असांजे रिकॉर्ड जो हिसो हूंदी आहे। तव्हां महिरबानी करे उहा ओरिजिनल मार्क्स सर्टिफिकेट फॉर्म सां गॾु आणींदा। उन खां अलावा जेके बि एडिशनल डॉक्यूमेंट्स आहिनि जंहिंमें तव्हांजे CNIC जी कापी आहे, जेकॾहिं CNIC न आहे थियल त तव्हांजो बे फॉर्म आहे, डोमिसाइल जी कापी आहे, PRC जी कापी आहे, पको सर्टिफिकेट या पास सर्टिफिकेट मैट्रिक ऐं इंटर जो जेकॾहिं तव्हां वटि अवेलेबल आहे त उन जूं फ़ोटो कापीज़ मेक श्योर करियो त ग़लती मंझां बि तव्हां को पंहिंजो ॿियो ओरिजिनल डॉक्यूमेंट सबमिट न कंदा। असांजी टीम तव्हां खां न घुरंदी, पर कॾहिं कॾहिं शागिर्द छा कंदो आहे, उहो पाण ई ओरिजिनल ॾेई हलियो वेंदो आहे ऐं रश में पोइ वरी असां खां पोइ पिया क्वेरी कंदा आहिनि त साईं असांजो ओरिजिनल पको सर्टिफिकेट या ओरिजिनल पास सर्टिफिकेट जमा थी वियो आहे। असांखे सिर्फ़ु तव्हांजी ओरिजिनल मार्क्स सर्टिफिकेट रिक्वायर्ड हूंदी, ॿिया जेके बि डॉक्यूमेंट्स हूंदा उहे फ़ोटो कापी या अटेस्टेड रिक्वायर्ड आहिनि। पासपोर्ट साइज़ पंहिंजी पिक्चर रीसेंट जेका तव्हांजी पिक्चर आहे उहा लाज़मी तव्हां फॉर्म सां गॾु अटैच कंदा। इन खां अलावा अहिड़ा शागिर्द साथी जिन जो बोर्ड यानी कि मैट्रिक ऐं इंटर जो बोर्ड जेकॾहिं हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि न आहे, उहे शागिर्द जेके नवाबशाह बोर्ड मां या लाड़काणे या सखर मां पास थिया आहिनि, इंटर पास कई अथनि, त उन्हनि जो माइग्रेशन रिक्वायर्ड हूंदो आहे ऐं उहो तव्हांखे ओरिजिनल माइग्रेशन सबमिट करिणो पवंदो। तंहिं करे काफ़ी शागिर्द हिते पंधु करे ईंदा आहिनि ऐं उहो माइग्रेशन सर्टिफिकेट न हुजण जे करे उन्हनि खे वरी पंधु करिणो पवंदो आहे। त आउं तव्हांखे एडवांस में इहा गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे अहिड़ा शागिर्द जिन इंटरमीडिएट हैदराबाद या मीरपुर ख़ासि खां अलावा ॿियनि बोर्ड्स मां कई आहे त उन्हनि जे लाइ माइग्रेशन सर्टिफिकेट जमा कराइण लाज़मी आहे ऐं उहो ओरिजिनल तव्हां पंहिंजे बोर्ड मां कढाए करे फॉर्म सां गॾु ज़रूरु खणी ईंदा। शागिर्द साथियों, इन खां अलावा तव्हांजी जेका सिलेक्शन लिस्ट असां अरबा जे ॾींहुं फाइनल अनाउंस करण वारा आहियूं। ख़मीस जे ॾींहं खां तव्हांजा इहे जेके फीस चालान आहिनि उहे ई पोर्टल अकाउंट ते अपलोड थी वेंदा। हिन में हिकिड़ो जेको सभ खां वॾो मुंझारो शागिर्दनि खे ईंदो आहे उहो इहो ईंदो आहे त फीस सां गॾोगॾु असां 200 रुपए जो रिटेन चालान बि जारी कंदा आहियूं हर शागिर्द जे लाइ जेको कंहिं न कंहिं डिग्री प्रोग्राम में हुनजी एडमिशन थी वई आहे। हिन में वाज़े कंदो हलां त रिटेन चालान जो मक़सदु छा आहे। शागिर्द साथियों, रिटेन चालान जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं तव्हांजी जेका सिलेक्शन थी आहे या तव्हांखे जंहिं बि डिपार्टमेंट में डिग्री प्रोग्राम में एडमिशन मिली आहे ऐं तव्हां सम्झो था त इहा ई तव्हांजी चॉइस आहे, इन खां अलावा तव्हां ॿिए कंहिं बि डिग्री प्रोग्राम ते नथा वञणु चाहियो, त उन सूरत में तव्हांखे रिटेन चालान यानी 200 रुपए वारो उहो चालान पे करिणो आहे। अदरवाइज़ नाहे करिणो। जेकॾहिं तव्हांखे प्रोमोट थियणो आहे, सपोज़ तव्हांखे थर्ड चॉइस मिली आहे, तव्हां सेकेंड चॉइस ते वञणु चाहियो था, फर्स्ट चॉइस ते वञणु चाहियो था, त पोइ तव्हांखे रिटेन चालान नाहे पे करिणो। पर जेकॾहिं तव्हां सम्झो था त इहा जेका सिलेक्शन तव्हांखे मिली आहे ऐं इन में ई तव्हांखे पढ़णो आहे, त पोइ तव्हां 200 वारो रिटेन चालान पियारींदो त पोइ ऑटोमेटिकली इहा एडमिशन तव्हांजी कंफर्म थी वेंदी।
पोइ तव्हां अॻिते मूव न थींदव, यानी कि प्रोमोट ॿी चॉइस में न थींदव। हिन में हिकिड़ी ॿी वज़ाहत इहा कंदो हलां त शागिर्द साथियो, रिटेन चालान तव्हांखे जेको तव्हांजे सिलेक्शन जी फीस चालान आहे उन खां पोइ ॾियारणो आहे। काफ़ी ॿार छा कंदा आहिनि त 200 रुपयनि वारो रिटेन चालान पे करे छॾींदा आहिनि ऐं फीस जो चालान न पे कंदा आहिनि। जेसीं ताईं तव्हां पंहिंजे उन डिग्री प्रोग्राम या उन सिलेक्शन जी फीस न पियारींदव त तव्हां ज़ाहिर आहे उन रिटेन छाखे कंदव, तव्हां रिटेन करे ई न सघंदव पंहिंजी एडमिशन। तंहिं करे हिकु दफ़ो वरी आउं इहा गुज़ारिश कयां त सभ खां पहिरीं तव्हांखे पंहिंजो फीस चालान पे करिणो आहे ऐं उन खां पोइ तव्हांखे रिटेन चालान पे करिणो आहे। इन खां अलावा शागिर्द साथियो त जेका असां वटि काफ़ी क्वेरीज़ ईंदियूं आहिनि, उहे ईंदियूं आहिनि त डेट वधंदी। सो आउं हिते वाज़े कंदो हलां त जेका सिलेक्शन लिस्टूं हूंदियूं आहिनि फ्रेश एडमिशन जी, उन जी हिकिड़ी डेट हूंदी आहे ऐं उन डेट जी एक्सटेंशन न थींदी आहे, बल्कि असां पोइ वरी ॿी सिलेक्शन लिस्ट लॻाईंदा आहियूं। सो इन केस तव्हां जेकॾहिं मुक़ररा तारीख़, यानी कि पहिरीं सिलेक्शन लिस्ट जी जेका मुक़ररा फीस जी तारीख़ आहे उहा 15 डिसंबर आहे। 15 डिसंबर ताईं जेकॾहिं तव्हां फीस न पियारींदव त असांजो सिस्टम अंडरस्टूड कंदो त तव्हां एडमिशन में इंट्रेस्टेड न आहियो ऐं तव्हां एडमिशन प्रोसेस खां ॿाहिरि थी वेंदव ऐं असां ॿी सिलेक्शन लिस्ट जी तयारी कंदासीं। तंहिं करे कंहिं क़िस्म जी नई एडमिशन में एक्सटेंशन या लेट फी वग़ैरह न थींदी आहे। जेका मुक़ररा तारीख़ आहे तव्हां उन ताईं महिरबानी करे फीस ज़रूरु पियारियो। हिन सां गॾोगॾु बि इहा गुज़ारिश कंदो हलां त काफ़ी शागिर्द दोस्त इहा क्वेरी कनि था त फीस में असांखे किस्त करे ॾिनी वञे। तंहिं करे इहा गुज़ारिश करियां त असांजी जेका फीस आहे मेरिट जी, उहा 46,000 खां 50,000 जे विच में आहे एवरेज फी, ऐं जेका सेल्फ फाइनेंस आहे उन जी फीस 60,000 खां वठी 1,30,000 ताईं मुख़्तलिफ़ डिग्री प्रोग्राम्स जे हिसाब सां आहे। काइंडली इहो अरेंजमेंट तव्हां पाण वटि करे छॾियो, छो जो इन में काई बि किस्त या लेट फी या एक्सटेंशन जो को बि ऑप्शन कोन्हे अवेलेबल। तंहिं करे तव्हांखे सिलेक्शन मिले थी ऐं इन लाइ सॼो साल तव्हां पाण बि तयारी कई हूंदी त घटि में घटि तव्हां वटि फी हुजे जो तव्हां पंहिंजी एडमिशन कंफर्म करे सघो। ॿियो शागिर्द दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त उहे शागिर्द जिन जी लॉ यानी कि LLB जे अंदरि एडमिशन थी आहे, उहे डॉक्यूमेंट्स या पंहिंजो जेको फॉर्म आहे उहो डायरेक्टोरेट ऑफ एडमिशन में सबमिट कराईंदा ऐं उते उन्हनि जो जेको लॉ एप्टीट्यूड टेस्ट जो स्कोर कार्ड आहे उहो ऑनलाइन वेरीफाई थींदो HEC जे। सो उहे शागिर्द जिन जी सिलेक्शन LLB में थी आहे, उन्हनि जो जेको फॉर्म आहे उहो डायरेक्टोरेट ऑफ एडमिशन में सबमिट थींदो ऐं उन्हनि जो लॉ स्कोर कार्ड वेरीफाई थींदो थ्रू HEC पोर्टल। हिन में जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त जेको तव्हांजो HEC पोर्टल जो अकाउंट आहे, ID उहा ऐं उनजो वैलिड पासवर्ड तव्हां वटि हुजणु खपे, जो हिते असां वटि अची करे तव्हां जॾहिं लॉगिन थियो त तव्हांजो स्कोर कार्ड वेरीफाई थी सघे। उन खां पोइ असां जेका ॿियो मरहलो आहे एडमिशन जो, उन में सेकेंड सिलेक्शन लिस्ट में वेंदासीं। हिते थोरो इहा बि गुज़ारिश कंदो हलां शागिर्द साथियुनि खे त शागिर्द साथियो, असांजे सिस्टम ते थोरो ट्रस्ट करियो ऐं सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि मेरिट जे बुनियाद ते थींदड़ एडमिशन्स ते ट्रस्ट करियो ऐं कोशिशि करियो त कंहिं बि एजेंट माफ़िया जे वर न चढ़ो, छो जो हिते काफ़ी अहिड़ा एजेंट माफ़िया हलंदड़ आहिनि जेके कंहिं न कंहिं ज़ुमिरे में ॿार खे किथे न किथे फासाए विझनि था ऐं उहे ग़लति तरीक़े सां फासाइनि था ऐं पोइ तव्हांखे डटा ॾींदा। जीअं त असां जूं हूअं बि नॉर्मल प्रोसीजर जे अंदरि 3 सिलेक्शन लिस्टूं लॻणियूं आहिनि। सो अहिड़ा ॿार जिन जी पहिरीं सिलेक्शन लिस्ट में एडमिशन न थी आहे त उहे वेट कनि ॿी सिलेक्शन लिस्ट जो, ॿी में नथी थिए त टी सिलेक्शन लिस्ट जो वेट कनि, किथे न किथे उहे प्रोमोट थी ज़रूरु अकोमोडेट थी वेंदा। ऐं अहिड़ा शागिर्द दोस्त जेकॾहिं तकड़ कनि था त मूं वटि काफ़ी सारियूं अहिड़ियूं क्वेरीज़ अचनि थियूं त साईं हाणे फलाणो असां सां हीअं ठगी करे वियो, फलाणो हीअं ठगी करे वियो। हिकिड़ी शइ तव्हां वाज़े सम्झो त मेरिट में जेकॾहिं तव्हां जूं मार्कूं 10 आहिनि सपोज़, ऐं जेकॾहिं आउं एडमिशन 9 मार्कनि वारे खे ॾियां त तव्हां मूंखे कॾहिं कोन बख़्शींदव, तव्हां पाण क्लेम कंदव। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं तव्हां जूं मार्कूं 10 आहिनि ऐं ॿिए जूं मार्कूं 11 आहिनि त 11 वारनि खे छॾे करे असां तव्हांखे यानी कि 10 वारनि खे एडमिशन न ॾेई सघंदासीं। ऐं हीअ असांजी एडमिशन प्रोसेस जेको आहे उहो ऑनलाइन आहे। तव्हां पंहिंजी मेरिट ॾिसी सघो था, तव्हां पंहिंजो CPN चेक करे सघो था, ॿिया जेके शागिर्द तव्हां सां गॾु सिलेक्ट थिया आहिनि उनजो CPN उन्हनि जी मेरिट चेक करे सघो था।
तव्हां हिक ॿिए जा दोस्त हूंदव, क्लास फेलो हूंदव, गॾु पढ़िया हूंदव, हिकिड़े इलाइक़े जा हूंदव, हिक ॿिए जी रिज़ल्ट्स जूं तव्हांखे ख़बर हूंदियूं। जेकॾहिं कंहिं बि अहिड़े ॿार कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी हेराफेरी कई हूंदी रिकॉर्ड में, त तव्हां उनखे बि डिटेक्ट करे सघो था। पंहिंजे हक़ ऐं राइट जे लाइ तव्हां मूंखे बि चैलेंज करे सघो था त सही तव्हां ही एडमिशन ग़लति कई आहे। ऐं वाक़ई जेकॾहिं असां उनखे ट्रेस आउट कयोसीं, का एडमिशन ग़लति निकिती, त सिंध यूनिवर्सिटी मजाज़ आहे या इख़्तियार रखे थी त उहा कंहिं बि स्टेज ते कंहिं बि शागिर्द जी एडमिशन कैंसिल करे छॾे। पर तव्हां कोशिशि करियो त कंहिं बि गैर ज़िम्मेवार माण्हू जे हथ न चढ़ो। सोशल मीडिया ते इलाही क़िस्मनि जा अहिड़ा बोगस क़िस्म जा मीडिया ग्रुप्स ठहियल आहिनि जेके अननेसेसरी तौर ते ॾटा ॾेई करे ॿारनि खां इलाही क़िस्म जा फ्रॉड कनि था। अहिड़ी फ्रॉड माफ़िया अहिड़ा ग्रुप्स उन्हनि खां बिल्कुलु पासो कयो। सिंध यूनिवर्सिटी जो ऑफिशियल ॿियो को बि अहिड़ो ग्रुप कोन्हे जंहिं तां तव्हांखे ऑफिशियल वरियन पहुचे। तंहिं करे असांजो न व्हाट्सअप ग्रुप आहे, न असांजो को फेसबुक ते या कंहिं ॿिए मीडिया ते अहिड़ो को ग्रुप आहे जिते तव्हांखे का अहिड़ी अनऑथेंटिक यानी कि गैर ज़िम्मेवाराना न्यूज़ मिले थी त काइंडली उनखे तव्हां इग्नोर कयो। तव्हांखे को बि मसइलो आहे, तव्हां असांजे ऑफिस डायरेक्टर ऑफ एडमिशन खुलियल आहे, उते अची सघो था ऐं पंहिंजे जाइज़ क्लेम तव्हां इन राइटिंग बि ॾेई सघो था, तव्हां इंफॉर्मेशन बि वठी सघो था, कंहिं बि टाइम ते तव्हां अची सघो था। तव्हां सभिनी शागिर्द दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। तव्हां मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक कयो पिया, शेयर कयो पिया ऐं हिन तां ई इनकरेज बि कयो पिया त मुंहिंजूं वीडियोज़ तव्हांजे लाइ काफ़ी फ़ाइदेमंद ऐं इंफॉर्मेटिव आहिनि।